प्यारा शागिर्दो, अॼु असां ॻाल्हि ॿोल कंदासीं द पावर ऑफ यूअर सबकॉन्शियस माइंड, जेको किताबु लिखियलु आहे डॉक्टर जोसेफ मर्फी जो। किताब जे बाब नंबर 15 ते, जंहिंजो मौज़ू आहे तव्हांजो तहतल शऊर ऐं तव्हांजो ख़ुशियूं। हिन किताब में लिखे थो त नफ़्सियात जे अबे विलियम जेम्स, जंहिंजो चवणु आहे त हिन दुनिया जे अंदरि जेतिरियूं बि दरियाफ़्त थियूं आहिनि शयूं साइंस जूं, उन्हनि सभिनी खां जेका वधीक ऐं ख़ूबसूरत जेका ज़बरदस्त शइ आहे उहा आहे त इंसान जे ज़हन जे अंदरि चॉइस करण जो पावर आहे। इंसान वटि इहा ताक़त आहे त हू का बि शइ ॻोल्हे सघे थो। साथियो, हाणे तव्हांजे ज़हन में इहो अख़्तियार आहे त तव्हां जेको सो शयुनि खे पॉज़िटिव ॾिसो या शयुनि खे निगेटिव ॾिसो। ठीकु आहे न दोस्तो? हीअ रुॻो तव्हांजी ख़ुशी, तव्हांजी सिलेक्शन जेका तव्हांजे वस में आहे। तव्हां जेकॾहिं ख़ुशी खे सिलेक्शन कंदो त ज़ाहिर आहे तव्हां ख़ुशि रहंदो। जेकॾहिं तव्हां ज़मीन में बबूर पोखींदो त छा उन मां ॿेर मिलंदा? ॿेर कोन मिलंदा न। उन करे पंहिंजे ज़हन में अहिड़ा ख़्याल पोखियो जेके तव्हांखे ख़ुशी ॾियनि। ठीकु आहे दोस्तो? हाणे चए थो त ख़ुशी जी चूंड कीअं कजे। ख़ुशी जी चूंड ईअं कबी जो जेके तव्हांजा ख़्याल हुजनि, जेके तव्हां जूं सोचूं हुजनि, उहे अहिड़ियूं हुजनि जो उन मां माना मायूसी न हुजे, नाकारा क़िस्म जूं न हुजनि। तव्हां जूं जेके कंहिं बि शइ खे तव्हां बहितर ॾिसो। जेकॾहिं को नंढो मिसाल नुक़सानु थी थो वञे, तव्हांजी किथे मोटरसाइकिल ख़राबु थी वञे त तव्हां परेशान न थियो, को मसइलो कोन्हे, को गाॾी आहे ठही वेंदी। ठीकु आहे न? जेकॾहिं तव्हांजो को किथे बूट छिॼी थो पए मिसाल जी ॻाल्हि, हुन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बल्कि उनखे इंजॉय कयो तव्हां। ठीकु आहे न? हीअ जेको ख़ुशी आहे इहा तव्हांजे ज़हन जी हिकिड़ी कैफ़ियत आहे। ठीकु आहे दोस्तो? हाणे वरी अॻिते उन किताब में जेको सो लिखे थो, ख़ुशि रहण खे तव्हां पंहिंजी आदत बणाए छॾियो। माना रोज़ाने जी बुनियाद ते जॾहिं तव्हां ख़ुशि रहंदो, नंढियुनि नंढियुनि शयुनि खे ख़ुशि कंदो, त इहा तव्हांजी हिकिड़ी आदत थी वेंदी ऐं तव्हां हर वक़्तु ख़ुशि ऐं मस्तु रहंदो। तव्हां ख़ुशि थियण जी आस रखो। ठीकु आहे न? तव्हांजे ज़हन में, तव्हांजे ख़्याल में ख़ुशि थियण जी आस हुजे, उमेद हुजे, तस्वर हुजे। जेकॾहिं तव्हां उन आस, ख़्याल ऐं तस्वर खे पसंदि ई नथा कयो त ज़ाहिर आहे तव्हां ख़ुशी खे वेझो कीअं ईंदो। जॾहिं तव्हां ख़ुशी सां प्यारु कंदो, ख़ुशी खे पसंदि कंदो, त ज़ाहिर आहे ख़ुशी बि तव्हांखे ॻोल्हींदी। जी शइ खे तव्हां ॻोल्हींदो, उहा शइ तव्हांखे ॻोल्हींदी। ठीकु आहे? हाणे तव्हां छो नथा ख़ुशी खे चूंडियो? जॾहिं तव्हां वटि इहो ऑप्शन बि आहे त तव्हां ख़ुशी खे चूंडियो, त तव्हां छो नथा ख़ुशी खे चूंडियो? अमरीकी शाइर फ़लसफ़ी एमरसन चए थो, उहे ख़्याल जिन जी तव्हां आदत जीअं आजा करियो था ऐं खेनि पंहिंजे ज़हन में रखो था, उहे पाण खे मादी हालतुनि में वजूद ॾियण जो रुझान रखनि था। ठीकु आहे दोस्तो? हाणे कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे न त भई मूं वटि 10 लख रुपया हुजनि त मां ख़ुशि हूंदसि, मूं वटि तमामु वॾो बंगलो हुजे त मां ख़ुशि हूंदसि। इहा ख़ुशी बि आहे, पर इहा कहिड़ी ख़ुशी आहे? इहा आरज़ी ऐं वक़्ती ख़ुशी आहे। उन करे असांखे लिखे थो त असांखे रुहानी ज़हनी उहा ख़ुशी खपे जेका अंदरि जी ख़ुशी हुजे, जेका हर वक़्तु क़ाइमु हुजे, हर जाइ ते क़ाइमु हुजे। ठीकु आहे न दोस्तो? ख़ुशियुनि जे फ़सुल खे पंहिंजे ज़हन में पोखियो। जेका सवेर ॻाल्हि कईसीं त तव्हां पंहिंजे ज़हन जे अंदरि, पंहिंजे दिमाग़ जे अंदरि अहिड़ो बिज छटियो, बिज मां मुराद आहे त अहिड़ियूं सोचूं रखो जेके तव्हांखे ख़ुशी ॾियनि। हाणे तव्हां सभ खां जेके ख़ुशि माण्हू हूंदा आहिनि, तव्हां उन्हनि जी ज़िंदगी खे ॾिसो त उहे माण्हू, उन्हनि में कहिड़ियूं क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि। उहे माण्हू ज़िम्मेवार हूंदा आहिनि, उहे माण्हू ख़ुशियुनि खे विराइण वारा हूंदा आहिनि, उहे माण्हू थोरियुनि थोरियुनि शयुनि ते परेशान न थींदा आहिनि, ऐं उहे माण्हू ख़ुशियुनि खे जेको सो इंजॉय कनि था। ठीकु आहे न? हिन चैप्टर में जेका सभ खां आम ऐं ज़बरदस्त जेका शइ आहे उहा इहा आहे त ख़ुशी जेको सो नेकी सां कनेक्ट आहे। तव्हां जेकॾहिं कंहिंसां चङाई कयो था, कंहिं बि नंढे वॾे ॿार सां, या को बि तव्हां बहितर को कमु कयो था, त तव्हांखे यकीनन हिकिड़ी
ख़ुशी मिलंदी। इन करे ज़िंदगी जे हर लम्हे खे ख़ुशि रहो। हाणे ख़ुशि रहणु तव्हांजे वस में आहे न, पोइ ख़ामोश चुप बीठा आहियो, खिलो न।